मौजूद आहिनि। सिंध जे हर कुंड कुर्श में मकबूल तरीन खतीब हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब इंशाअल्लाह तहु अमा सा मुखातिब थियल तो ची भाटियो टुकरा करे ची भाटियो संद संद के बल काटियो टुकरा करे ची भाटियो संद संद के बल काटियो या टेकुन जा गोला हणी भलसा के मूसाटियो हटबो नहाने पोएते जेको हटे बेईमाना सिर जमीयत ता कुर्बान आ सिर जमीयत ता कुर्बान आ। मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़स समावाति वल अर्ज़ व जअलज़ ज़ुलुमाति वन नूर सुम्मल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम यअदिलून। हुवल्लज़ी खलक़कुम मिन तीनिन सुम्म क़ज़ा अजला व अजलुन मुसम्मन इंदहु सुम्म अंतुम तमतरून। वहुवल्लाहु फिस समावाति व फिल अर्ज़ यअलमु सिर्रकुम व जहरकुम व यअलमु मा तक्सिबून। वमा तअतीहिम मिन आयतिन मिन आयाति रब्बिहिम इल्ला कानू अन्हा मुअरिज़ीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ जो हदियो पेश कयो। ॾाढा ऐं मोहब्बत सां थकल हो सॼी रात हो जागो क्यों थव या वांगार में आया हो या मोहब्बत में आया हो जेके अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहब्बत में आया हो ॾाढा दुरूद शरीफ़ पढ़ो। ऐं जिन दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे हाणे फुट फुट और ते सुरी अचो। मां लाड़काणे खां केतिरा किलोमीटर करे आयो आहियां तव्हां हितां अधु अधु फुट बस। अल्लाह से तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो करे बरकत करे। बार भली पोइते वेठा हुजनि वॾा वॾा अॻिते अचनि। असां मुंहं में ॿारनि खे ॾींदा आहियूं पाण वरी पिछाड़ी अहिड़ी मजलिसुनि में अबा हे विचो ख़ाली छो आहे सोना तुंहिंजे अॻियां सरिया माशाअल्लाह बरकत कंदो अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिकस सालिहीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। अज 15 रबियुल अव्वल
सन 2015 रबिउल अव्वल 1440 हिजरी और 24 नवंबर सन 2018 चंचर वारे दिहाड़े ते गुल मोहम्मद लाशारी गोठ में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां दोस्तन प्रोग्राम रखायो आहे। तवां सां भी पांजे रब करीम के राजी करण जे नियत सां गॾु थियूं। सॼो ॾींहुं अल्लाह जी रहमत जो वॾो वॾो मींहुं अवां जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां वसंदो। मजलिस खत्म थींदी घर हलंदासीं त खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सब चो इंशाअल्लाह। ॾाढा चो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत जो महीनो। इन महीने में मुझो साईं जावाहन अल्लाह तबारक व तआला सभिनी माण्हुनि मां नबियन खे चूंडियो। हर नबी चूंडियल, हर नबी मुस्तफा है। मुस्तफा जी माना चूंडियल, पर चो मिठड़ो मोहम्मद अरबी चूंडियलन मां चूंडियल। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चूंडे करे जंहिं शहर में मोकिलई वो शहर भी चूंडियई। मक्को पाक जेको सॼी दुनिया जे शहरन जो सरदार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौम के चूंडियई कुरैशी कौम। पाड़ो चूंडियस बनु हाशिम, घर चूंडियई ख्वाजा अब्दुल मुत्तलिब, अबो चूंडियस अब्दुल्ला, अमर चूंडियस आमिना। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण जो महीनो चूंडियई रबीउल अव्वल, जमण जो टाइम चूंडियई बाग फुटण सुबह सादिक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जावा त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो भी रब चूंडियो मिठड़ो मोहम्मद। सब चो सल्लल्लाहु। चुप कर वे बकरा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो चूंडियई मोहम्मद। सब चो सल्लल्लाहु। ॾाढा ॾाढा त मूंसां ॾाढा ॻाल्हाए पोइ ॿियनि मुल्हनि सां भली ॻाल्हाए न। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबो चूंडियई, अमर चूंडियई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक चूंडियई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहरो चूंडियई हजरत अबू बकर, हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। न्याणा चूंडियई हजरत उस्मान ऐं हजरत अली। नवासा चूंडियई हजरत हसन ऐं इमाम हुसैन। न्याणियूं चूंडियई उन्हनि मां हिकु न्याणी चूंडे करे जन्नत जे औरतुनि जी सरदार बणाए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महीनो रमजान चूंडे ॾिनई, ॾींहुं जुमो चूंडे ॾिनई, रात लैलतुल क़द्र जी रात चूंडे ॾिनई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के किताबन जो सरदार कुरान पाक चूंडे ॾिनई। सब चो सुभान अल्लाह। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु हिन साल मदीने हलंदो। जेको होरियां चवंदो पंध वेंदो। जेको ॾाढा चवंदो हवाई जहाज में चढ़ी हिन साल मदीने पहुचंदो। दोस्तों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उम्मत भी चूंडे ॾिनई। तव्हां सभु चूंडियल एक एड़ी उम्मत ईंदी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तारीफ़ पढ़े न उम्मत जी जेका ईंदी आखिर में, पर सभिनी खां पहिरियां पहिरियां जन्नत में वेंदी। पहिरियां पहिरियां कम थोरो कंदी, मजदूरी घणी मिलंदन। कम थोरो कंदी, मजदूरी चओ सुभान अल्लाह। घणी मजदूरी मिले खबर अथव? 10 नेकियूं। हिकड़ी सुन्नत जिंदा कयो तो 100 नेकियूं, 100 शहीदन जो सवाब। एडी ही उम्मत शान ऐं मान वारी। ओ गुल मोहम्मद लाशारी ये गोठ वारो अल्लाह से मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सॼी कायनात जे लाइ रहमत करे मोकिलियो। रहमतल लिल आलमीन। अल्लाह जो लक़ब रब्बुल आलमीन।
कुरान ज़िक्रुल लिल आलमीन, बैतुल्लाह हुदल लिल आलमीन, मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतल लिल आलमीन, सारे जहान जे लाइ रहमत। असांजो नबी अब्बे ते रहमत, असांजो नबी अमर ते रहमत, असांजो नबी भाइरनि ते रहमत, असांजो नबी भेनरुनि ते रहमत, असांजो नबी न्याणे ते रहमत, असांजो नबी वणनि ते रहमत, असांजो नबी पत्थरनि ते रहमत, असांजे नबीअ जी पाणीअ ते रहमत, असांजो नबी ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुस्लमाननि ते रहमत पर काफ़िरनि ते बि रहमत। असांजो नबी दुनिया में तो रहीम आहे पर आख़िरत में भी मिठड़े मोहम्मद करीम जी रहमत सभिनी खे कमी। अम्मा ते रहमत की अमर तो साईं जी हुई कान, शहन साल जहा अमर वफात करे, पेट में हाथ अबू वफात करे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में जावा, जमन का बाद मायूं आयूं दायूं 299 दायूं हुजूर जे दरवाजे ता अची पोते मोटन, अची मोटन। अबो कौन पैसा केर दी होरनिया हिकड़ी माई आई जंहिंजो नालो हलीम, हलीम माना बुर्दबार, रब मोहम्मद जे खीर पीअण वारी दाई हलीमा चूं। जीअं जो मक्के पाक में पहुती त ॿार था चवनि माई दाई ॾाढी देर सां आई आहे, हिते वॾेरनि जा ॿार खजी वई। होरनिया का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते आई, दरवाजो खड़काई, अंदरां आवाज आयो केर? सादिया कबीले जी आया, शाम मुल्क का हलिया, असांजे मुल्क में नुकर पयो आमल, गाह भी बकरन के कोने, मां पान बीमार, हिकड़ो पासो सुको हिकड़ो पासो साओ, नंढड़ो बचड़ो भी आए। इरादो करे आई आया मक्के में त को बारलो खणी अचा। अम्मा आमना चवेस थी माई बार आए, अम्मा भला पोछा कंदो तस। अम्मा आमना चवे थी माई हलीमा अबो कोनेस। अम्मा आमना के अम्मा हलीमा दी चवे जे बच्चो कोने त तू त कुछ दींदी आ। अम्मा दी चवे थी मां गरीब मिस्कीन, मुझो बचड़ो यतीम, बाकी खणी वञ पो अच जाए त गंज ॾींदी मां। अम्मा दी फरमाए भला दरवाजो त खोल। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाजो खुलियो। अल्लाह अल्लाह। अंदर अम्मा हलीमा जा कदम पहुंचंदा विया त अम्मा हलीमा जा ताकई लगी आ। सॼे घर में खुशबू हुई। अम्मा हलीमा दी चवे सामना कीअं थी चवे असी गरीब, तुझे घर में त एड़ी खुशबू आ जो कैसरे किसरा जे बादशाह जे महलातुन में भी ना है। जे दी अदी असी गरीब एड़ी खुशबू कानो आणींदासे, बाकी बुधा त खुशबू साजी आ। जे मुझे बचड़े के खणाई आ, उन मुझे बचड़े मिठड़े मोहम्मद जी खुशबू थई। ॾाढा त चओ यार, यार मोहब्बत सां त चओ। मलाड़काणे जो मौलवी काथों जो खबर अथव न? लाड़काणे वारे मौलवीअ खे लाउड भी टाइट त जमायत भी टाइट। तां बिनी में थोड़ी सुस्ती आ, होश चुस्त थींदो, पर तां चुस्त थियो, तां चुस्त थियो। मां तव्हांखे दुआ ॾेई वञा, अलाह सां जेकॾहिं ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न हिक में खपाए मदीने भी न मोटी अचो रब 10 में ॾींदो। मदीनो मदीनो मां हिन रमज़ान जा 22 रोज़ा मदीने में रखिया। तभी हो रहंदा चो ता सुभान अल्लाह ॾाढा चवंदो। ॿ फ़ाइदा अथव, हिकु जन्नत में वण लॻंदव, ॿियो फ़ाइदो इहो त तव्हांजी निंड फिटंदव, टियों फ़ाइदो इहो त 10 नेकियूं लिखियो आहे, चोथों फ़ाइदो इहो अथव त रड़ियूं कंदव त क़बूल कंदव, हिन साल मदीने हलिया वेंदव। ऐं चोथों पंजो फ़ाइदो इहो अथव त ॻोठ वारा जेके रहिया खोया बकिरियूं जल्दी ॿधी ऐं भॼंदा आहिनि। ऐं पंजो फ़ाइदो बि अथव आख़िर में तव्हांजे नंगर जो बि बंदोबस्त आहे। मानी लाशारन कई आ मामले हरू बरो दिला साले कई दन जरूर होंदी। चो सुभान अल्लाह। चवे थी अम्मा भला मां के बचड़ो त ॾेखार।
हलिया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वज़ुआ वारे चेहरे जे मथा अच्छी अमनी चादर पई। अम्मा हलीमा दी चवे मां समझुम त मुझो जेको आ मोहम्मद निंड्र पयो हूंदो ये चादर हटी वई। अम्मा हलीमा फरमाई थी मुझी नजर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते पई, मुझे दिमाग के चक्कर जियो। अल्लाह अल्लाह एड़ो बार मां जिंदगी में न डिठो हो। मुझो साईं सुनो हो जावा त सुरमो भी पातल, सींद भी निकतल, नाड़ो भी वडल, तोहर भी चल पाक हो। हुजूर जो जमन भी पाक, नबी जो अचन भी पाक। अल्लाह अल्लाह ओ गुल मोहम्मद लाशारी जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो। अम्मा हलीमा फरमाई दी मां समझुम त मोहम्मद निंड्र पयो हूंदो, पर जने कपड़ो हटियो हिय जो नजर कम त मोहम्मद निंड्र न पयो हो, जागे पयो बेहद को न पे दिसे। अम्मा हलीमा फरमाई थी मुंडे दिसी करे मुर्की पयो हो। खिली तू खेले कुछ न मां खिला कुछ न साईं खिलंदा हा त अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾी। साईं अम्मा हलीमा खणी आका साईं के हिय खणी चुमी ॾई सीने सां जो लगाई। अम्मा हलीमा फरमाई थी सुको पासो साओ बणजियो, लूअ लूअ ठरी पई, बीमारी खत्म। हे साईं जी रहमत फरमाई तवमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सारे जहान दे ला रहमत। अम्मा हलीमा फरमाई थी आमना रुपयो न दे मोहम्मद दे त खणी वञास। चो न सुभान अल्लाह यकीन पैसा पई जे माई गलती साईं के खणी जने हली त अमर आमना पोया है सदी बी हुई। अमर हलीमा बीठी अमर आमना आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी ये चुमी दे चेसी हलीमा मुझे पुत्र जी पारत था। अम्मा खबर वरी बियो दफो अदी बी वरी बी वरी साईं के खणी चुमी दई चवे थी हलीमा मुझे पुत्र जे खीर जो भी ख्याल कजा। आओ अम्मा घबरा न। वरी टियों दफो अची करे फाकुर पाए चुमी दई चवे थी हलीमा उन टाइम ते मोटाए जाएस जने घुमण जेड़ो थे त मां इनके पंहिंजे पी जी कब्र ॾेखारींदस। नंढड़ो पेट में इन जो बाबो नालो अब्दुल्ला घुमण जेको आ वयो हो वापार ते मांखे चयो आमना मां मोटंदुस, इंतजार भी कजाए मुझो इस्तकबाल भी कजाए। वयो रस्ते में बीमार थी पयो वापसी में वफात करे वियो मदीने जे ॿाहिर उन जी जेको आ कब्र अम्मा हलीमा खणी करे हली हारस बीठो हो चवे तो हलीमा दे कब्र बारो मिलियो या न गुरबत जो ज़मानो हो गाह भी बकरन के कोन हो और रोजी जो भी मसलो हो। अल्लाह अल्लाह गुल मोहम्मद लाशारी जे गोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम अम्मा हलीमा दी चवे ज़हार मुबारक थई बच्चो एड़ो मिलो जो वनी खैर था। ये कड़ी ये जो कहीं हार सजो भी बात तो पटती अग्या विहारे अग्या उन जो मुर्स पोया अम्मा हलीमा विच ते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के डाची हले चाचो थई डाची अम्मा हलीमा लही डाची सा गाल्हाए थी चो डाची भी मदीने जे मीर के सुञाणे पई ना इशारो बने तो आरो मुर्सो अग्या कायना जो सरदार पोया की मुर्स के जी पोया वे पाना क्या बेटी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अग्या में हारे डाची जी महार के छिकड़ नहीं त डाची जो बीमारियों भी दूर तेज तेज थी वने
जेके बड़ी अग में बार खयूं वयूं अम्मा हलीमा जी डाची उन का क्रास कयूं थी वने चवंदियूं हलीमा बी बी अध मां मोटी आई या डाची सौदो करे आई या बार लो न मिली अल्लाह अल्लाह मुसलमानों अम्मा हलीमा चवे थी नाड़ी न डाची भी सागी हारस भी सागो हलीमा भी सागी हलीमा तुझी डाची के एडी ताकत काढो आई जो असा बड़ी अग में निकतू आयूं तू 3 दी निकदिया भला दे खबर बालो मिली या न मिली अम्मा हलीमा मुझे साईं के ये मथे करे चवे थी अली तव्हां बेनसीब मां नसीबन वारी तव्हां भी जो यतीम ही यतीम त नाए ही त दुर्रे यतीम पर हिन डाची जो सुहार मोहम्मद पाण आहे सुभान अल्लाह त चो डाडे यार मोहब्बत सां दचो साईं जी बचपन तो बयान कया इन महीने में साईं जाओ हुजूर जो जमन भी मुबारक तहां भी बरकत वारा मुबारक दा तहां के जो तहां सा के भी एड़ो मिठो मोहम्मद मिलियो जो असा गुनाहगारां जा बेड़ा पार हां एड़ो नबी मिली जो शक्ल भी तुजी तब्दील न थी पत्थर जो मीह वसलू तजी कौम जे मथे होले भोला पादर बंदी आई तू बच्चो थो अचे सब गुनाह तो में आहे असा में आहे बच्चा था चो हुजूर जी दुआ है अल्लाह मुझे नहीं पारा दई अल्लाह बोला बांदर न क जाए अल्लाह पत्थर जो मीह न वसा जान अल्लाह अजाब नान जान साईं तुझे ले दुआओं घुरियो अम्मा दी फरमाए मां घर खणी में हिया जो कहंदा मां न सब ने जावात पड़ दी अची काढवा दी जे के तहां छडे आयो त यतीमा मां आमना जे गोद मां खसे आई हां अम्मा फरमाए थी जरे जो मां पहुतम घर बिस्मिल्लाह करे हिन पासे वाली थन प्यारी मां से मिठे मोहम्मद पीती मुजा बई पासा सही थिया फेराए करे हेडो आदम तो मोहम्मद उते ही कंदा सा चोदन ना अम्मा यो मुझे भाव अब्दुल्लाह जो हिस्सो असा जो वो नबिया जो भा जो भी हिस्सो खणी आयो आ ओला शारी साहिबो भा अज भा भा सा विड़ियो फुट ते 5000 ते जमीन जे एकड़ ते विड़ी पा भायर भायर एक बे का धक्का है भाव मरियो भाव न थो वो मुझे साईं यो दुनिया के अंदर जमदे जामा जो ऐलान कयो त मां मोहम्मद पांजे भा जो भी हिस्से के मां जको आसो न थो खणा मां हिस्सो छडियो दो अचा नबी इशारो कयो तो तू पांजे भा जे हिस्से जो हया कर हां असा जो नबी असा जे रहमत मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वेठान सहाबा चौंदा या रसूल अल्लाह हेडा ताइफ का माई थी अचे डाची ते सवार मदीने जो मीर इमामुल अंबिया तरफ जो बुधऊ कुरालिया डाची ते आ साईं जन उठी बीठ हुजूर पर नूर रहमतुल्लाह अलमीन नबी पान फरमाए यारो डाची के नवे हार जो डाची बीठी हुजे साईं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे उन माई के भाकुर पाए मुझे साईं हेठ लाए करे अची करे पांजी चादर विछाए दिनो गुल मोहम्मद लाशारी वारो चादर भी मुझे साईं जी मान वारी जने चादर वेड़े वे रब फरमाइंदो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव युक़स मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल कुरआन तरतीला चो त मुझे मिठे मोहम्मद करीम जी चादर जो बयान भी कुरान में लिखियो पयो आहे वा चादर विछाई अमल इन चादर ते वे कोराली बैठी साईं ने खार को जी खाराई कुछ समसम प्यारियो कुछ खिदमत कयो कचहरी प्या कर हाल हवाल कुरानी हाने चेदी मुझा सोना मा के मोकल दे त मा वना चो सुभान अल्लाह हेदे तो तक हेदे नमूने मा के मोकल दे मा वना साईं फरमाए तरसी कोन अंबड़ मा तुजी खिदमत कया न ची बस मा तुजी चेहरे के दिसण आई हम बस मा हाने वना थी साईं उन के तोहफा देना आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गड जी हेदे मुडे ओ नौजवान ए वाइज नौजवान ए छोकरन जे नौजवान जेके
आका साईं आया उन कुरानी की वरी भाकुर पाए डाची ते विहारिया चो न सुभान अल्लाह मोहब्बत सां चो न डाची ते विहारे हाणे जरे डाची वञे थी त साईं यकी तकन सा ये वञे थी न कुछ हलिया वो तकन सा यकी पांजे उन नबूवत वारे अखिन मुबारकन सां कुरानी दे ॾिठऊं एसी ताईं पोइ ते न मोटिया जेसी ताईं डाची गुम न थी नज़र रख पोते जो मोटा त मुझे साईं जे रहमत जे अकल मुबारक मां गोड़ा पिया हलन रोन पिया साहबार को अल्लाह जा रसूल या माई के रगी जे असांजे अल्लाह जे दादले नबी के रोवारो हुजूर पुरनूर रहमतुल आलमीन नबी फरमायो ओ मुजा सहाबियो न था सुञाणो या कुरानी उहा कुरानी तव जे आत्मा जे आका अवा जे नबी मोहम्मद मुस्तफा के खीर प्यारो हो जंजो नालो अम्मा हलीमा थव माता का पूछो तो जेका हुजूर के खीर प्यारे ऐ मिठो मोहम्मद उनके चादर विछाए दी मिठो मोहम्मद उन दे इस्तिकबाल जे लाए ड्रोड़दा वजन साईं जन वने थी त यकी तकिन सा असा जो नबी असा ते अम्मा ते रहमत बणजी आयो हुजूर इशारो दिनो अरे जय मुखे खीर प्यारो मोहम्मद एडी इज्जत कई जेका 10 महीना तो के पेट में सांडे थी उन के तू गारियो उन जी तू बेइज्जती कर वो कुरानी अमर तो के नथी वणे ओ नौजवानो नबी से फरमायो रिज़ल रब फी रिज़ल वालिद पान फरमाए अबू अमा राज़िया त अल्लाह राज़ी अबू अमा नाराज अल्लाह नदा गलायो वो अबे अमा के गाली नहीं दऊ अबे अमा की इज्जत कभी न कभी गलायो अबू अमर खुदा जो कसम मुझे सही फरमायो मुझी अमर नंढे होंदे फौत थी वई मुझी अमर होजे हां अज मां मोहम्मद जो शान भी दिसे हां जे मां मोहम्मद नफली नमाज में हो जा हां मुझी अमर मां के सद करे हां ओ पुत्र मोहम्मद सही ने फरमाया मां नमाज भनी चवा सा जी मुझी मिठली जी जन अमर है अब इना के मां दी सर करे तो चाहे मरे न थी तुझे रिया मुझो घर न हलंदो पी के गारियो नबी से फरमाया अबू जन्नत जो दर था अबू जन्नत जो दर अल्लाह अम्मा जे कदम जे हेठा जन्नत रखी है हेठ पी मां सा एडी दुश्मनी दोस्त जी वनी कार जो दर खोलींदो पी के चंदो असन जो बकील चारी दो ये नौकर सत छोरा पाले सतन के मानियूं लटा कपड़ा बीमारियों बड़ियूं आज कराणो थिया सत छोरा एकले पी के गोर न था वठी ओ तो तू पाल तूने पीना जा ओ तो तू लटा उठी तू अरे नबी साईं आया है न महीने पाक नबी इमामुल अंबिया इशारो दिनो अबे जी इज्जत कर अम्मड़ जी इज्जत कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जे अबे दे ला रहीम असा जे अम्मड़ ते रहीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जी भेनुर जे ला भी रहमत खुदा जी जा जो कसम हुनैन जी जंग फतह थी साहबी चवन अल्लाह जा रसूल एक माई आईया कैद्यानी बनजी जंग में उनके जने हथ करियूं दाणो उहा माई चवे थी ओ सहाबियो माके हथ करियूं न हणो माता जे रसूल मोहम्मद करीम जी भेण आया नथो जे सुभान सहाबी बजदे अल्लाह जे रसूल औरत आईया जेका चवे थी मां मोहम्मद करीम जी भेण साईं के भेण तो कोन सकी भेण कोन न भाव यो न भेण रिज़ाई भाई साईं जन आया दी की दी चवे मां मोहम्मद जी भेण थोड़ो तवजो थोड़ो माई चयो साईं माके नथा सुञाणो तवा नंढड़ा हो असा जे घर में सुञरिया भी करे अमर तवा के असा जे घर खणी आई सोना जने तवा घर आयो मां बकरियों चारी दी हम
बकरियों चारे मोटा त तुझी बरकत दी जो बकरन जे थण मां खीर वहे पयो। अल्लाह अल्लाह ओ मोजा सोना साईं तू आए असा जा ठिकर भी सोना बन जी विया। ओ मोजा सोना साईं एक दफे मां तवा के कुल्हे ते खणी करे बकरियों चाण जे लाइ निकतम। वो बकरियों अग्यां हलंदियूं हो जेनी तवा के खयम बकरियों अग्यां न पियूं हलन पोयां पियूं हलन जाते मां बकरियों चारी दियम हेडे होडे वींदियूं हो। मां जने वेठम साईं बकरियों हेडे होडे न वयो अवां जे चेहरे दे पियूं तकियुन। अल्लाह अल्लाह साईं तुझो चेहरो ॾाढो सुहिणो हो चंद्र के भी ताकत ना है जो तवा जे चेहरे सा मुकाबलो करे। साईं माता के लोली भी ॾिया जीअं मां पंहिंजे बच्चे के लोली ॾींदी है। अल्लाह अल्लाह साईं फरमाए कीअं पी लोली ॾे अदी ॿुधो ते पी से मां चवां पई अल्लाहुम्मा अबकिलना मुहम्मद या रब्बना अबकिलना मुहम्मद। अल्लाह 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 हिन मुझे मोहम्मद जे जिक्र के बुलंद कर। अल्लाह मोहम्मद जे शान के बुलंद कर। साईं साईं मुझो नालो शेमा थई मां अम्मा हलीमा जी धी आया है। फरमायो बुधो बुधो हुजूर रोई पान फरमायो हथ करियो छोड़ोस छोड़ोस वाकई मां मोहम्मद करीम जी भेण तव हिन घर जा मोहम्मद ते वडा थोड़ा तव सच्ची भेण तन रजाई भेण हलीमा जी धी। मुझे साईं फरमाए अधी तुझे गोठ जा घणा मानू गिरफ्तार थी आया ने चवे थी साईं 300 जना पान फरमाए साहब आओ मां मोहम्मद जो ऐलान बुधो मुजी भेणा अम्मा हलीमा जी धीवा इन जी अमड़ मां के खीर प्यारियो इन जे घर में मां पल्यो में इन मुजी खिदमत कई इन जा थोरा हाने मुजी भेण जह भी मानू ते हथ रखे मोहम्मद जो ऐलान आ त आजाद कंदा वनो। तू सगी भेण के गारियो ने नबी जो उम्मती भेण छिगई बाहर छिनी छॾई ओड़े पारे जो ख्याल न न्याणे जी तो इज्जत कान औलाद जा हक खाई वे न्याणे जा हक खाई वे सॾे तो मां उम्मती हां मोहम्मद जो। रबियल अव्वल जो महीनो आयो आ त अब्बे जी इज्जत कयो। रबियल अव्वल जो महीनो आयो तो त अम्मड़ जी इज्जत कयो। हेरे रबियल अव्वल जो महीनो इशारो तो दे त पांजी औलाद जी ख्याल कर हक अदा कर न्याणी जमई तो उन जा हक अदा कर। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो जय पेट मां पारिया प्यारा न्याणी जमी भलो पेट खैरुल बदन भलो पेट। साईं फरमाए लोगो जेके ब न्याणियूं जायूं बिनी जी तरबियत कयई तालीम ॾिनई भले घराने मां शादी कराई पान फरमायो शख्स मां मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदो। अल्लाह अल्लाह ओ गुल मोहम्मद लाशारी जे गोठ जा गैरतमंद मुसलमान हुजूर फरमायो लोगो मानो ताके पुटन जे जमण जो मुबारकू था जन मां मोहम्मद न्याणीअ जे जमण जी यार मुबारक ॾेयूं थो ॾाव। असां जो नबी न्याणे जरम तू न्याणे जा हक खाई वे ॿाहिरि जा हक खाई वे ओड़े पाड़े जा हक खाई वे। असां जे नबीअ त काफ़रनि जे न्याणी जी भी इज्जत कई। तवज्जो कजा जंग फतह थी कैदियानी थी अचे साईं फरमायो बिलाल जियो आमिना जलाल या कैदियानी आओ साईं औरत भी गॾु थन आओ साईं पान फरमायो माईअ जो मथो गाड़ो आओ मुंहिंजा साईं पान फरमायो बिलाल वठ मां मोहम्मद करीम जी चादर इन औरत जे मथे ते रखो। अल्लाह जा रसूल काफर न्याणी काफराणी मथे ते लटो न रखंदन। पान फरमायो बिलाल मोहम्मद न्याणे जे मथन ता लटा लाइण न आयो न्याणे जे मथन ते रटा लटा रखण आयो। बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे बिलाल न्याणी आखिर न्याणी थई। हजरत बिलाल आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर माई बी परे
नबी जे मजलिस में ये न हल पांजो मथो धक्यों हल मिठे मोहम्मद तोरे पांजी चादर मोकली माई मथो ढकी आई थोरो तवज्जो ढकी आई साईं ने गया बीठ साईं सा गालाई साईं असि आयूं कई थी तवा सायूं वेहण आयास जंग तहां खटी वियो असा कैदी थियासे मां कैदियानी आ साईं मां औरत हां बदजी आई हां तुझी कोरट में पर साईं मां एकले वड्डे नामवर शख्स जी धी आया मुजो बाबो वड्डो सखी हो वड्डो साईं फरमाए काजी धी वा चई अबे जी ओता कई मेहमान अचन गरीब अचन मिस्कीन अचन बुखायल अचन बाबो मानी खाराए पानी प्यारे लटा दे छाओ तुझे पी जो नालो चई हातिम ताई बुधो तो ना तुम अब सखी दे दो आज हातिम साईं ने फरमायो असा तुझे पी जो नालो बुधो वाकई सखियो पर माई गाल बुधो तुझो पी सड़ो सखी हो मां मोहम्मद सखी भी आया पर कायना जे सखी जो सरदार भी आया पान फरमायो बिलाल जियो आमना जा लाल हिन माई के आजाद कयो माई थी चवे मां अकेली ना आया साईं मूसा 300 जना गोठ जा माण्हू गॾु थई उहे भी कैदी थे उनके भी छॾ जंगी कैदी आजाद कर वडी गाल वाह रहमत वारा नबी वाह हमदर्द नबी वाह शफीक नबी वाह वफादार नबी मुझे सही फरमायो बिलाल जियो आमना जलाल पुत मोहम्मद जो ऐलान माई के भी आजाद 300 जनारन के भी आजाद बिलाल हिक गोठ सामान जो भरे दोन मता माई चवे त मुझो पी सखी हो मां मोहम्मद सखी भी आया पर सखी जो सरदार माई का पूछो तुझो भाव दो ब्या त हातम ताई जो पुत्र भी असा ता वेहण आयो हो आओ साईं वो त भजी वयो पान पर बिलाल उन हातिम ताई जे पुत्र लाइ भी उठ सामान जो भरे देस छो त हो भी सखी जो पुत्र बता चवे त मुझो बाबो सखी हो मां मोहम्मद ऐलान तो कया त मां सखी भी पर सखी जो सरदार भी आया उन जो नालो अदी ऐनस बुधो बुधो चोरा साईं ने फरमायो जागो था मजन जो टाइम जागो था गालायो न जेके नंढ पे हथो खणो माने सा माशाअल्लाह बट काफी सब नंढ पे रात जो 4 बजे सुमो था कल 4 वाइजा कल अज भी 4 रोज 4 वाइजा शुगर जा मरीज रात जो नंढ कान दी जो नंढ कान ही त कुरान जी भलाई आ बरकत आ मौजूज़ो आ कुरान जो असा गालाइ दा सगौ अज आया हो तहां जो दिमाग एडो आउट आ असा रात जो 2 कलाक वाइज कयूं 3 जलसा 4 जलसा निंड कान पो भी असा जो अल्हम्दुलिल्लाह दिमाग ठीक आ तहां जो दिमाग एडो डाढिया जो तुम जागो था सभिन जो हा साईं जागो था चंगो भला उहे तो कनो जो निंड पिया तो सब खणी भी रहिया छा वाइज समझंदो छा खणी विंदो घर त मोल टी ने खड़काया चंगो हाने जेके जागो था बई हथ खणी जो सुभान अल्लाह आया एकलो नारो भी हनो डाडा सुभान अल्लाह नारे वारो आए नारे वारो को आए डाडा मलाड़ का जो मौलवी है डाडा हां तो और जवाब दे खबर त पे त मुजाहिदन जो जलसो को मुजावरन जो चो सुभान अल्लाह साईं फरमाया बस आजाद बुधो माई जरे वने थी त नबी जी चादर मथे ते पातल लाहे करे दे थी साईं तवा पाजी चादर वठो ओ मुसलमानो माई जरे चादर भी मोटाए पान फरमायो ना 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 मोहम्मद मथा ढकण आयो मथन तो चादरू लाण ना आयो ओ माई वञ मां मोहम्मद पाजी चादर तोहफे में ॾिनी माई हिते त न्याणे जा मथा उगाड़ा करे 25 नवंबर ते कने यार 25 दिसंबर ते दानस न्याणे जा मथा उगाड़ ओ सिंधी ओ सिंधो असांजी भी
जिगरा असां भी सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, खाऊं था, पीऊं था, सिंध सां असांजो भी प्यार आहे। पर न्याणियूं ॿाहिरि कढी न्याणनि खे नचायो न, न्याणनि जे मथनि तां रटा लटा रवा न लायो। मोहम्मद त काफ़रनि जे न्याणनि जे भी मथनि ते मोहम्मद चादर रखी, चादर ढकाई, चादर मोहम्मद न्याणनि ते रखी, लाठी न। माई वञे थी 300 ॼणा 300 उठ सामान जा, उन जे भाउ खे ख़बर पई त मुंहिंजी भेण मुसलमान जे नबी गिरफ्तार कई आहे, अॻु वठी बीहे जने वेची आई चई उठ त न लाओ छो जे मोहम्मद तोखे गिरफ्तार करायो। चई हा। मोहम्मद तोसां छा हशर कयो? अल्लाहु अकबर। ॿुधा माई दी चवेस मथो न हणो, वात न हणो, चओ न सुभान अल्लाह। तुझी भेण जनाए ता वई अया परे हुई उन मुसलमान जे नबी परे खां जॾहिं ॾिठो त मुंहिंजो मथो ॻाढ़ो हो त मोहम्मद पंहिंजी चादर मोकिली मुंहिंजे मथे ते रखराई। जॾहिं मां वई मांस, मांखे चयई, मां चयोमांसि मां हातिम ताई जी धीउ, मुंहिंजे मथे त चादर हुई। मांखे चई मां हातिम ताई जी धीउ, मांखे आज़ाद कयई। मां चयोमांसि 300 ॼणा सभिनी खे आज़ाद कयई। उठ उठ सामान जो भरे ॾिनई। ओ मुंहिंजा भाउ, तुंहिंजो पुछई त तुंहिंजो भाउ काॾे वियो? अदी। मां चयो साईं तव्हां सां भेण आयो हो, हाणे भॼी वियो। अदा उठ सामान जो तुंहिंजे लाइ बि ॾिनई। ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं मां मोकिलायूं बि अचां, हीअ चादर मोटाइणी मां चादर ॾिनई, तोहफ़े में ॾिनी मां। अदा हीअ चादर का मामूली चादर न थई मुंहिंजो भाउ, या उहा चादर जंहिंजा कसम अल्लाह क़ुरान में कयो हन। ओ मुंहिंजा भाउ ॻाल्हि ॿुधो, अबे हातिम ताई जे घर में भी एॾी इज़त नहीं जेॾी मिठे मोहम्मद मुंहिंजी इज़त कई आहे। हातिम ताई जो पुट रोई वेठो, पोइ हेॾे काॾे था हिदी काॾे मोटो न हलो सभु त उन मोहम्मद जो कलमो पढ़ो जेको मोहम्मद दुश्मन सां भी प्यार थो करे। दोस्तो असांजो नबी काफ़रन ते भी न अबे तरम यतीमन जो ख्याल कजो, यतीमन जो साईं पाण फरमाए मां मोहम्मद भी यतीम। केॾो यतीम? अमा हलीमा जॾहिं खणी आई 6 साल जा, अदी तुंहिंजो पुटु घुमण जहिड़ो थियो, खणी आई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा। अम्मा हलीमा खणी आई उम्मे ऐमन तौर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमड़ा आमिना साईं जन वञे थी, नंढड़ो काफ़िलो थो वञे। ख्वाजा अब्दुल मुतलिब चवे थो अमड़ जी मुंहिंजा बाबा काॾे थी वञे? बाबा मोहम्मद खे पंहिंजे अबे जी क़ब्र ॾेखारे अचां। अमड़ मोहम्मद जी पार थई, आओ मुंहिंजा बाबा। हलंदे हलंदे मुंहिंजे आका से फरमायो मुंहिंजी अम्मा बाबा साईं जे क़ब्र ते पहुती, मथां भी चवे थी अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह, ए अब्दुल्लाह मुंहिंजा सलाम क़बूल कर। अब्दुल्लाह तो चयो त मां मोटंदुमि, मां तुंहिंजो इंतज़ार कयो, तुंहिंजे अचण जो ॿुधी मां इस्तक़बाल कयो, पर तूं न आहे। अब्दुल्लाह ॻाल्हि ॿुधो, अब्दुल्लाह अल्लाह तोखे पुटु ॾिनो, तुंहिंजी अमानत मुंहिंजे पेट में ही रब तोखे पुटु ॾिनो, जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो। अब्दुल्लाह क़ब्र मां उथो, पंहिंजे पुट खे त ॾिसो, रब केॾो सुहिणो पुटु ॾिनो अथई। मोहम्मद जूं अखियूं त ॾिसो, मोहम्मद जा चपड़ा त ॾिसो। अब्दुल्लाह मोहम्मद करीम जा चपड़ा त ॾिसो, मोहम्मद जो घुमण त ॾिसो, केॾो सुहिणो पुटु। हुजूर फरमायो मां 6 साल जो हुयुमि, मुंहिंजी अम्मड़ रोए पई, डोड़ी वञी पंहिंजी अम्मड़ खे मां भाकुर पातो। मुंहिंजी अम्मा मूंखे चए पई ओ पुट मोहम्मद अच त हलो, तुंहिंजो बाबो ओॾे वियो जितां कोई न वरो। अल्लाह अल्लाह अॻे हली करे अम्मड़ हिकु जाइ ते मूंखे भाकुर पाए, चयो पुट औरते साईं फरमाए मां अम्मा सां भाकुर पातो। अम्मा चुमियूं पी ॾे, चपड़ ते चुमियूं, नक ते चुमियूं, निरड़ ते चुमियूं, गल ते चुमियूं। मां चयोमांसि ओ मुंहिंजी मिठड़ी चीज लाइ अम्मड़, अॼु प्यार जो अंदाज़ निरालो,
केड़ो प्यार अम्मा दी चए पुटरा जो मां मोहम्मद तो सा पुटरा मां भागुर पाया सिक लाया केड़ी खबर मता तुजी अमन मुखा तो का मोकलाए वने अल्लाह अल्लाह गुल मोहम्मद अशरी वारो हुजूर जी उम्र 60 साल खुदा जी जात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पांजी अम्मा सा भागुर पाए मां भी चुमड़ी पयो अमर प्यार कंदे 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 वफात करे वई शायन यतीम जो हाल अल्लाह फरमाए अलम यजिदका यतीमा फआवा सजन फरमायो अल्लाह ताला फरमाए सोना तू यतीम है यतीम का हर को बेजार यतीम के मानू धिक्का दी मानू कोई वेझो ना नींदो असा तुजी परवरिश कई असा तुजी भली परवरिश कई असा तो जगह दिनी वडो थे वडेरा रहे से जागीदार परे करे तुने सिर ते नुबो जो ताज रखियो से तोके मेराज करायो से सोहना साईं ने फरमाया यतीम जो ख्याल कजो हुजूर फरमाया जे कोई यतीम जे मथे ते हथ रखे हथ जेटा जेके वार अचन हर वार जे मुकाबले में अल्लाह उन जा गुनाह शाने दर्जा बुलंद थो करे छे इज्जत क्यों यतीमन जी यतीमन जो ख्याल क्यों हुजूर फरमायो मां मोहम्मद भी यतीम ॿिया सभु यतीम पान फरमायो मुखे एडियूं तकलीफूं आयूं साईं फरमायो जे तहां के तकलीफ अचन त मुंहिंजूं तकलीफूं याद कजो मां नंढड़ो हुम पेट में हुम त अबू फौत या हुम 6 साल थी उम्र त अम्मा फौत पालियो चाचे अबू तालिब ख्वाजा अब्दुल मुतलिब मुंहिंजी उम्र 8 साल थी त ॾाढो फौत पालियो चाचे अबू तालिब पालींदे पालींदे जॾहिं मां 40 साल जो थियुम मां मोहम्मद नुबो जो ऐलान कयो माण्हू मांखे पत्थर पिया हणन माण्हू मां सां विढ़न पिया मुझो चाचो अबू तालिब थोड़ी घणी सिफारिश करण वारो वो भी फौत पान फरमायो मुखे पत्थर लगा मां दीन जे लाए दर दर ते मानो ने वम कहीं पत्थर हया कहीं चरियो चयो कहीं मजनून चयो कहीं शायर चयो पान फरमायो मुजा उम्मत हो ओ मुझे मथा कलमे पढ़न वारो तहां के तकलीफ अचे त मां मोहम्मद जे तकलीफन के याद कंदो त तहां जो समूरी तकलीफों दर्द दर्द दुख लई वेंदा दोस्तो एड़े नबी सा प्यार कयो एड़े नबी जो अखियूं मां सभिन के अर्ज तो क्या खुदा जी जात जो कसम जे चौथा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत नसीब थे वो दुनिया के अंदर मिठड़े मोहम्मद के राजी कर नबी जो अखियूं ठार त क़यामत जे ॾियारे अल्लाह तो के ठारे छड़ी नमाज पढ़बी पक्का खोरिया दा चव यार ॾाढा दा चव सुभाणे 25 नवंबर ते हुर्मत रसूल इज्जत रसूल नामूस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलन मार्चा कायदे जमीयत मुनफ़्फ़िज़ुर रहमान था चन आसिया मलऊन के न पाकिस्तान आजाद क्यों इहा 2002 में न कुत्ती कंजरी रंडी औरत भंगियाणी आका साईं के गारियों ॾिनियूं मुसलमान औरतन के पकड़ियो हिन बासियो कोर्ट में जुर्म कबूल कई 2002 में उनके फांसी की सजा मिली पो वक्त जो गवर्नर हो पंजाब जो सलमान तासीर इन कुत्ती से मिलण वियो पर उन सां गॾु जो संदस बॉडी गार्ड गैरतमंद मुजाहिद मुमताज कादरी चे हिन कुत्ती से मिलण आयो जे साईं के घट वध ॻाल्हायो हुन पंहिंजी रेफल सां पंहिंजे बॉडी गार्ड सब गोलियूं सीने में ठोकस हुक्मरानन पाकिस्तान हे पाक सरजमीन आ हितों जे कोरटन उन आशिक रसूल के फांसी ते चाढ़े छड़ियो हिन मल उन के अजो कन हुक्मरान 10 साल केस हलियो अजो कन आजाद करे छड़ियो ये धरती कंजे लंडन जे लौंडे जी ना है के भोले जी ना है के कादियानी कुत्ते कमीने जी ना है ये धरती मोहम्मद मुस्तफा जी गुलामन जी आ खबरदार जेको आका साईं जे शान में जगह ज़बान कुत्ती भौंकंदी वो काकड़े खन कोटी कुत्तन जे हवाले कंदासे छो त असा के आका पंहिंजी जान का भी वधिक प्यारो छा ख्याल आ सुभाणे पुजंदो वो केड़ो मुंह खणी अची चवंदा से साईं के साईं शफाअत कर केड़ो मुंह क्या मजे ॾियारे के साईं तो के न चवंदो त माण्हू मूंखे गारियूं पिया ॾियनि आलिमन मुझे हिमायत में जुलूस कढिया तू घर वेठो रहे तू बनिन में वेठो रहे तू ना अजो केड़ो मोह खणी आयो आ खुदा जो कसम जेके भी मुजाहिद कारकुन पंजा हो परा हो सुन्नी हो शिया हो केड़ा भी आयो पर मोहम्मद जे मथा ईमान आंदो थव नबी के मनो थो तब ही हुर्मत रसूल जे इज्जत रसूल जे लाहिकली मिलन मार्चा सब अची करे उते आलमा सा साथ रही ए दुनिया के मैसेज दियो ही पाकिस्तान कुत्तो तहां जो ना है ये मोहम्मद जे गुलामन जो इन पाकिस्तान में
ज़माने में कोशिश था कन ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते हासिल थियो इन मुल्क में कुरान जो कानून ऐं निज़ाम मुस्तफ़ा ज़रूर कायम थींदो चो इंशाअल्लाह। अल्लाह मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल फरमाए। हे साईं बि आया आहिनि, हे बि नातो ख़ान आयो आहे, हेॾो हे बि नातो ख़ान बहन साईं शफ़ीक भी आए, साईं अली शेर साहब वटि मां पढ़ायो 2 साल पढ़ायो साईं जे मदरसे में। मां साईं को नंढो आहे, मतां चओ त अची ॾाढी थी साईं वॾो आहे, साईं असांजो वॾो आहे, इन जे करे पाण इजाज़त ॾिनो मां वाइज़ कयो। साईं बहितरीन ख़तीबन पुराणा ख़तीबन वॾा आलिम